एहदी इब्र रहमतुल्लाह अलैहि मदीनी आली च रहंदे है मेरी उन्हें नाल हिकु दफ़ा मुलाक़ात थी ऐं हयाती विच हा हयाती विच उन्हें सॼी ज़िंदगी मदीने आली विच कॾहिं छुटी कान पाती सुभान अल्लाह ऐं संदसि घर मौजूदा 5 स्टार होटलनि जा जेके बिल्डिंग ते अहाते चाहिया तूं को 3 करोड़ रियाल मिले सुभान अल्लाह त उहे 3 करोड़ रियाल 8 ॾींहं च मदीने आली ते ग़रीब माण्हू खे इलाज भले ऐं आप 2 कमरनि ते किराए ते फ्लैट च रहंदा हुआ ऐं अहिड़ा मोहित इंसान हा जो मैं को मेरा दोस्त गिन गया तो ओॾी महिल बि रमज़ान मुबारक बि उसिले ते बीठा जिमें 2 रकाता नफ़िल पूरियां कितुसि असां नाल हथ मिलायोसि घर च फ्रूट पिया उहो असां ॾिठो हल शुरू थी विया असर जे टाइम ते आਉਂदा हुआ ऐं आबिद इब्रील जे ॿाहिरि बीह इवें अर्ज़ु कंदा रहंदा हुआ कि या सैयदना रसूल आज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कुत्ते को अंदर आउण जी इजाज़त या सैयदना रसूल आज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुत्ते को अंदर आउण जी इजाज़त ऐं जंहिं वक़्तु इजाज़तूं को मिली वेंदी आई पिछे अबसुम फरमाईंदा अंदरि था साईं असहाब सुफ़ा दे चबूतरे ते अहिड़े हस्तीअ नाल मेरी मुलाक़ात थींदी हुई उन दी अॼड़ी उमिरि पुफी 80-75 साल पिछे उहे आखिंदे त हुण असां कॾहिं कुझु कोन्हे न शनाख़्ती कार्ड न पासपोर्ट न वीज़ा आहे केॾी महिल पुलिस असांखे पुछा करंदी आहे त असां आखिंदा असां सिर्फ़ु मौत जा इंतज़ारु वेठे सुभान अल्लाह अबू अलैहिस्सलाम सैयदना रसूल आज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंदी हदीस पाक है तो मेरे मदीने आली दी मौत भी गुरु वाह बिल्कुल ऐं मेरा ईमान है तो मेरा इहो अर्ज़ हुजूर जंदे बारगाह विच कबूल थियल क्यों तो मैं 10 दफ़ा गया मी हर रोज़ मेरा अर्ज़ इहो ई बिल्कुल वॾा एज़ाज़